अवामी पोरियो तहरीक पारां बेटन ते कब्जे सिंध जी ज़मीननि जी नीलामी ऐं सिंध खे विराइण वारी साज़िशनि ख़िलाफ़ अवामी पोरियो तहरीक जे अॻुवान एडवोकेट GN खोसो, डॉक्टर मारवी पलीजो, ज़ाहिद बब्र, फातिमा हालेपोटो, मीर खोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी बुख हड़ताल कई वई। उन मौके ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त मुल्क में अण ऐलानियल वन यूनिट लागू आहे। जमहूरियत जे नाले में आमरीती अंदाज़ सां फैसला मड़े सिंध जे वसीलनि ते धाड़ो हयो पियो वञे। हिननि चयो त सिंध जा माण्हू क़ौम दुश्मन फैसला कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। जेका तहरीक हले पई सिंध जे बेटनि ऐं ज़मीनुनि जी नीलामी जे ख़िलाफ़, जेका तहरीक हले पई जमहूरियत जे लाइ, जेका तहरीक हले पई वन यूनिट खे ख़तमु करण जे लाइ, जेका तहरीक हले पई आमराणे अंदाज़ खे ख़तमु करण जे लाइ, सिंध जो माण्हू सिंधी क़ौम हाणे इन अंदाज़ सां तय करे चुकी आहे त असीं कंहिं बि वॾेर के निज़ाम जे चूंडियल नुमाइंदनि जे गदारियुनि जे वर कोन चढ़ंदासूं। सिंध जूं ज़मीनूं नीलाम थियण कोन ॾींदासूं, सिंध जा बेट नीलाम थियण कोन ॾींदासूं, सिंध जा शहर फुरजण न ॾींदासूं। ऐं असीं सम्झूं था गुज़िरियल सॼे हिन टाइम पीरियड में इहो जेको पंहिंजो सिंध दुश्मन मनसूबो, इहो जेको आर्डिनेंस, जॾहिं खां आर्डिनेंस जी ॻाल्हि हली आहे तॾहिं खां सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। नई सिंध जो बाशऊर जेको हर फ़र्द, औरत, मर्द ऐं ॿार जेको आहे सो उहो जुदोजहद में आहे। सिंध पंहिंजो वाज़ह ऐलान करे चुकी आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जे वसीलनि जा असीं मालिक आहियूं। दरिया, बंदरगाह, ॿेट, शहर ऐं ॻोठनि जा सिर्फ़ु ऐं सिंध वारिस आहे ऐं असीं पंहिंजे जुदोजहद जे ज़रिए ई इन्हनि सभिनी शयुनि जी हिफ़ाज़त करे सघूं था। आईन पाकिस्तान जो आर्टिकल 72 इन हवाले सां क्लियर आहे त जेके बि 12 नॉटिकल माइल्स जे अंदरि जेकॾहिं बेट हूंदा उहे सूबाई मिल्कियत आहिनि। उनजे करे असांजो मुतालबो आहे त इहो ऑर्डिनेंस वफ़ाक़ फौरी तौर ते वापसि वठे। इहो गैर क़ानूनी ऐं गैर आइनी आहे ऐं इन मसइले में सिंध गवर्नमेंट बराबरि जी उन्हनि सां शामिलु आहे। उन्हनि एक्सचेंज जो हिकिड़ो मुआहिदो कयो वफ़ाक़ सां पंहिंजे केसनि में रिलीफ वठण जे लाइ। असां इहो मुतालबो था कयूं त इहो गैर क़ानूनी ऐं गैर आइनी ऑर्डिनेंस वापसि वरितो वञे। ये बेट सिंध जी मिल्कियत आहिनि, इन्हनि खे हासिल करण जे लाइ असां हर क़ानूनी ऐं सियासी फोरम ते मुज़ाहिमत कंदासीं। असां हींअर सरापा एहतिजाज आहियूं जेको हे नाइंसाफ़ियूं करे रहिया आहिनि सिंध सां। सिंध जी धरती, सिंध जी ज़मीन ते सिंध जे माण्हुनि खे हिननि यरगमाल करे छॾियो आहे। हे हींअर जेको बेवाजिबियूं करे रहिया आहिनि, बेटनि ते ज़ोरी कब्ज़ा करे रहिया आहिनि। पीपल्स पार्टी हिननि सां जो आहे ॿिट बणियल आहे, उहा पंहिंजे करप्शन लिकाइण जे लाइ हिननि सां हर हिसाब सां ॿधल आहे। ज़मीनूं खपाइण जे लाइ, अवाम खे तबाह करण जे लाइ हे जेको आसमान हुनखे हर शइ लिखी ॾेई छॾियो आहे हिननि। पर असांजो मुतालबो इहो आहे जेको हींअर बेटनि ते कमु हली रहियो आहे, इहो कमु बि जेको आहे जल्द अज़ जल्द बंदि कयो वञे, बेटनि तां कब्ज़ा ख़तमु कया वञनि। असांजो जेको आसमान इहो मुतालबो आहे माना फिलफोर बेटनि तां ऐं सिंध खां जेके हिननि जा कब्ज़ा आहिनि इहे ख़तमु कया वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।